दादू में बसनि जे परिणय जो भयानक अंजाम, नारी खे डॉक्टर मुड़ुस घरां कढी छॾियो। वालिदैन बि क़बूलण खां इनकार करे छॾियो। मुड़ुस जावेद सूमरो न्याणी समेत घरां कढी छॾियो। माउ पीउ बि पंहिंजो नथा कनि। नगमा चयो आहे त मुड़ुस जावेद सूमरो न्याणी समेत घरां कढी छॾियो। माउ पीउ बि पंहिंजो नथा कनि त तूं पसंदि जी शादी कई पाण ॼाण। कराची वासण नारी अदालत पहुची वई। डॉक्टर जावेद सूमरो कूड़ा वाइदा करे शादी कई, हाणे घरां कढी छॾियो आहे। दादू में बसनि जे परिणय जो भयानक अंजाम, नारी खे डॉक्टर मुड़ुस घरां कढी छॾियो। वालिदैन बि क़बूलण खां इनकार करे छॾियो। मुड़ुस जावेद सूमरो न्याणी समेत घरां कढी छॾियो। माउ पीउ बि पंहिंजो नथा कनि। नगमा चयो आहे त मुड़ुस जावेद सूमरो न्याणी समेत घरां कढी छॾियो। माउ पीउ बि पंहिंजो नथा कनि त तूं पसंदि जी शादी कई पाण ॼाण। कराची वासण नारी अदालत पहुची वई। डॉक्टर जावेद सूमरो कूड़ा वाइदा करे शादी कई, हाणे घरां कढी छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।